वेलकम टू माई चैनल इन्फोडेस्क में खुश आमदीद दोस्तों। माइक्रोसॉफ्ट एक्सेल तव्हां सिखी रहिया आहियो, जंहिंजी ही टी सीरीज़ आहे। जेके बुनियादी जेके ऑप्शन्स हुआ, जेके शुरू में मैं जेको भी स्टार्ट करे तो को बिगनर्स उनजे लाइ ठाही वई हुई सीरीज़ एक्सेल फॉर बिगनर्स जे लाइ उन बुनियादी ऑप्शन्स क्लियर कयल आहिनि। सेकेंड सीरीज़ में कुछ एडवांस ऑप्शन्स जेके हुआ जेके रहिजी विया हुआ या जिन्हनि खे जेके एडवांस यूज़र जेके आहिनि एक्सपर्ट एज ए यूज़र उहे यूज़ करे सघनि, उन जे लाइ उहो सेकेंड सीरीज़ ठाही वई हुई कुछ एडवांस ऑप्शन जे लाइ। ही जेको आहे थर्ड सीरीज़ आहे जंहिंमें फार्मूला क्लियर कया विया आहिनि। कोशिशि कबी त हिन फार्मूला खे तव्हांजे लाइ क्लियर कबो। फार्मूलास जेके आहिनि उनखां सवाइ एक्सेल यानी कि एक्सेल में जेको मेन उनजो मक़सदु ई फार्मूला जो आहे, फार्मूला असीं यूज़ करे डेटा खे एनालाइज़ करूं, डेटा खे कैलकुलेशन करूं। त एक्सेल असांखे फार्मूला में भी हिकिड़ी वॾी रेंज ॾिए थो असांखे एक्सेल, जंहिंमें जेके स्टैटिकल प्रॉब्लम आहिनि उहो बि असीं सॉल्व करे सघूं था। डेटा खे जेके रिसर्चर जेके आहिनि उहे डेटा खे सपोज़ कलेक्ट कनि था, उनखां पोइ उनखे एनालाइज़ करणु चाहिनि था, उनखे कैलकुलेशन कनि था, उन ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उन्हनि जा स्टैटिकल जेके फार्मूला अप्लाई थियनि था उहे अप्लाई करे डेटा खे एनालाइज़ करे सघनि था। एक्सेल में फाइनेंशियल जेके आहिनि से प्रॉब्लम्स आहिनि उहे बि सॉल्व करे सघनि था। मैथमेटिकल प्रॉब्लम त एक्सेल जी त जान आहे, हर क़िस्म जी जेको मैथमेटिकल प्रॉब्लम सॉल्व करे सघनि था, जंहिंमें जोमेट्रिकल प्रॉब्लम सॉल्व थी सघनि था, ट्रिग्नोमेट्रिकल प्रॉब्लम, यानी कि मैथ जी त ही फुल असांखे सपोर्ट ॾिए थो। उनखां अलावा बि हिन असांखे काफ़ी जेको प्रॉब्लम सॉल्यूशन जो असांखे सॉल्यूशन ॾिए थो, जंहिंमें असांखे लॉजिकल जेके आहिनि कंडीशन्स आहिनि या लॉजिकल जेके फार्मूलाज़ आहिनि उन जी बि असांखे एक्सेल जेको उनखे एक्सेस ॾिए थो। त दोस्तों स्टार्ट था करूं। हाणे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइबो जेके बेसिक्स ऑप्शन आहिनि। हाणे सपोज़ असीं फार्मूला सां यूज़ करे सघूं था, लेकिन बेसिक में जेके फार्मूला असां यूज़ कयो उहो हिकिड़े ई शीट में असां यूज़ कयोसीं। हाणे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइबो फार्मूला जेको आहे उहो असां मल्टी जेका शीट्स आहिनि न, यानी कि 2-3 शीटूं आहिनि, हिकिड़ी शीट जी वैल्यू खे ॿी शीट सां जेको कैलकुलेट करूं, उनखे कंबाइन करे छॾिजे। त हिन वीडियो में तव्हां ॾिसोसि कीअं था करियोसि। हाणे ही तव्हां साम्हूं ॾिसो हिकिड़ी लिस्ट ठहियलु आहे, आइटम जेके नाला लिखिया अथऊं, हिते क्वांटिटी लिखी आहे। हाणे हिते असांखे अमाउंट जेके ठाहिणो आहे, ऐं अमाउंट असांजी किथे मौजूदु आहे, अमाउंट असांजे हिते मौजूदु आहे, हीअ असांजी अमाउंट आहे। ठीकु आहे, हिते लिखूं था आइटम, हिते असीं प्राइस लिखूं था, सॉरी अमाउंट न प्राइस। ठीकु, एप्पल जी प्राइस हीअ। हाणे हीअ प्राइस असांखे हिन शीट में असांखे हिन में करणी आहे, मल्टीप्लाई करणी आहे, मीन्स क्वांटिटी जेका न। हाणे 2 आइटम आहिनि, सपोज़ 2 kg और 2 डज़न जेके आहिनि से एप्पल जा असां वरिता आहिनि, त एप्पल जी प्राइस घणी आहे 450 आहे। हाणे 450 खे हिते कीअं कजेसि, तव्हांखे जस्ट ॾिसो हीअ आहे इक्वल साइन ॾिनो, इक्वल साइन ॾियण खां पोइ तव्हां 4 शीट में वञोसि, हिन खे सिलेक्ट कयोसि। हिते फार्मूला ॾिसो, फार्मूला ऑटोमेटिकली जेको आहे असांखे शीट 4 ऐं पोइ एक्सक्लेमेटरी साइन ऐं पोइ सेल जो जेको आहे एड्रेस उहो ॿुधाए थो। हाणे हितां वियासीं, हाणे वरी 3 शीट में वञोसि। ठीकु आहे, हाणे ॾिसो वरी 3 शीट में आयासीं, सॉरी 4 शीट में असीं आहिनि त हिते फार्मूला अप्लाई न कयो आहे, 4 में कयोसीं। हाणे हिनखे असांखे मल्टीप्लाई करिणो आहे, असांखे छा करिणो आहे, मल्टीप्लाई करिणो आहे। हिनखे असां सिलेक्ट कयोसीं ऐं मल्टीप्लाई जी जेको निशानी, हाणे 3 शीट ते अची कंहिंसां मल्टीप्लाई करिणो आहे, क्वांटिटी सां। जॾहिं एंटर करूं था त ऑटोमेटिक थी वियो अमाउंट। ॾिसो बेसिक में असीं जेको तव्हांखे मूं सेखारियो जस्ट जेको ॿुधायो त एक्सेल में हिकिड़ी शीट में न असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि से जेके सेल्स आहिनि उन्हनि ते ऑपरेशन कया हुआ, अर्थमेटिक ऑपरेशन वग़ैरह कुझु बि कया हुआ, उन ते कया हुआ। हाणे हिन में असां हिकिड़ी शीट मां जेका आहे प्राइस असांजी हिकिड़ी शीट ते आहे, जॾहिं त असीं अमाउंट जेको आहे ॿी शीट ते ठाहियूं पिया। फार्मूला खे थोरो गौर सां ॾिसिजो, तव्हांखे जेको क्लियर थी वेंदो दोस्तों। फार्मूला खे ॾिसोसि, फार्मूला जेको C5 जेको सेल आहे, C5 शीट कहिड़ी, शीट 4 जो जेको C5 सेल आहे उनखे मल्टीप्लाई करूं पिया शीट 3 जे सेल C6 सां, यानी कि असां जेके शीट जो जेको रेफरेंस आहे उहो बि हिन में यूज़ करे सघूं था। हाणे ॾिसोसि हीअ साॻी सेम शइ वरी असांखे हिकु दफ़ा लिखण सां पोइ तव्हांखे वरी हिकु दफ़ा वरी हिन साॻी फार्मूला खे करे पोइ हुनखे डुप्लीकेट जो अॻे बेसिक में ॿुधायासीं, वरी हिन में असीं फार्मूला खे डुप्लीकेट कंदासीं। दोस्तों इक्वल साइन ॾियोसि, इक्वल साइन ॾेई पोइ असीं हिते ई जो जेकॾहिं हिन खे करूं था C6 खे असीं करूं था मल्टीप्लाई, ज़रब करूं था शीट 4 जे सेल C5 सां। जेको असां हिन शीट में जेको C6 जेको सेल आहे न उहो ज़रब थिए कहिड़ो शीट 4 जे सेल C5 सां, शीट 4 जे सेल C5 सां। हीअ ॾिसो C5 सां। हाणे असीं फार्मूला खे डुप्लीकेट कंदासीं, हीअ ॾिसोसि हीअ फार्मूला डुप्लीकेट थी वियो। ऐं हर बार हाणे ॾिसो हाणे छा आहे, सेल जेको आहे न उहो C7 अची वियो ऐं शीट 4 जो सेल वरी C6 थी वियो। हिन में छा हो C5 हो, हिन में छा हो
6 आहे, थोरो चेक कंदा वैल्यू ॾिसो हिन वैल्यू हींअर हिन जी खई आहे त ऑटोमेटिक जेको बि यानी कि जेका रोज़ आहे न उहा चेंज थींदी रहंदी आहे। त ईअं असीं हिकिड़ी शीट जेका आहे जेको शीट जो रेफरेंस ॿिए में बि ॾेई सघूं था असीं। ॾिसो असां सम जो जेको सो कोन यूज़ कयो आहे फंक्शन उन जे लाइ, त छाकाणि जो सम जेको आहे उहो रेंज खे खणे थो, असांखे रेंज जी फ़िलहाल त असांखे ज़रूरत न आहे, असीं रेंज खे सॼी खे कैलकुलेट कोन पिया करूं, बल्कि असीं जस्ट इन खे करूं पिया जस्ट जेको सो सेल जेके न उन सेल खे रेफरेंस करूं पिया, ॿिन्ही शीट जे सेल खे उनखे रेफरेंस कयो आहे। तव्हां हीउ जेको मल्टीप्लाई आहे कहिड़ो बि तव्हां जेको सो हिन में फार्मूला यूज़ करे सघो था। सपोज़ जेकॾहिं असीं हिनखे जेके एवरेज यूज़ करूंसि था त एवरेज जे लाइ असीं मुख़्तलिफ़ जेका सो वैल्यू हिते लिखूंसि था, जंहिंजी एवरेज खे जेको सो करे सपोज़ 50 आहे, 60 आहे, 40 आहे, 30 आहे। हाणे हीअ असांजी एवरेज आहे। हाणे असीं चवंदासीं इन जी एवरेज कढे, इन जी एवरेज कढी असांखे हिते असांखे शो कराए, ठीकु आहे। त हाणे हिन सेल जिते असांखे शो कराइणो आहे न हुते इक्वल साइन दबाए फंक्शन लिखोसि एवरेज जो AVERAGE, एवरेज ते डबल क्लिक कयोसीं। हाणे असीं वञूं था शीट 3 ते। शीट 3 खां पोइ हिननि सेल जेके मल्टीपल जेके सेल आहिनि न सेल खे सिलेक्ट कयोसीं। हाणे हिते बसि फार्मूला असांखे ॿुधाए पियो, फार्मूला में तव्हां ब्रैकेट ओवर कयोसि। हीअ ॾिसोसि तव्हांखे जेका बि एवरेज जेका बि हूंदी न किथां खां वठी F5 खां वठी I6 ताईं, F5 to I6 ताईं, F5 और F6 या F5 नॉट F6 खां I6 ताईं। त एवरेज असांखे हाणे ॾिसोसि किथे जेके असांजे जेके आइटम्स आहिनि न जेके असांजे अंग आहिनि उहे हिते आहिनि, ऐं असांखे एवरेज ॿुधाए पियो किथे शीट 4 ते ॿुधाए पियो। त ईअं असीं रेंज खे कहिड़ो जेको सो फार्मूला हिते अप्लाई करे सघूं था।